करे वरितो। इजलास में कोड़ी FIR ते कार्रवाई जे बिल ते गौर वीचार कयो वियो। इन हवाले से असां लाइन ते मौजूद है इस्लामाबाद में केची न्यूज़ रिपोर्टर इब्राहिम कुंभर। जी इब्राहिम, छा तफ़सील है? जी बिल्कुल, ये कौमी असेंबली की स्टैंडिंग कमेटी है जैमें मुख्तलिफ जो बिल्स हैं उन्हनि ते गौर वीचार थियो आहे। पर अहम बिल जो MKM जो MNA हैदराबाद में चूंडियल MNA इंजीनियर साबिर कायम खानी उन जो बिल है। उन बिल में ये चयो आहे त जो रजिस्ट्रेशन एक्ट है डोमिसाइल एक्ट उन में तब्दीली कई वने। डोमिसाइल ठाहिण जो इख्तियार ज़िले इंतजामिया खां खसे नादरा के ॾिनो वञे। बिल में इहो पिणु चयो आहे त जेको सुञाणप कार्ड है या रजिस्ट्रेशन फॉर्म है उन जे बुनियाद ते नादरा जेको सो उहो कंहिं बि शहरी जो डोमिसाइल ठाहे सघे थी। जीअं त इंतहाई अहम मामलो हो उन ते साबिर कायम खानी ॻाल्हायो आहे। उनजो चवणु आहे त ज़िले ऑफिसुनि में जेके डोमिसाइल जी दरख़्वास्त ॾींदड़ माण्हू जेके आहिनि उहे वञनि था, ख्वार था थियनि। डिप्टी कमिश्नर बाला ऑफिसर थियो, उन्हनि शिकायतुनि ते का बि जेको सो नज़रसानी नथो करे, शिकायतूं ॿुधण जे लाइ तयारु न आहे। ऑफिस जो अमलो जेको सो आहे उहो उन ई जेके दरख़्वास्तूं अचनि डोमिसाइल जूं उन्हनि ते नखरा थो करे ऐं माण्हुनि खे जेको सो उहो तारीख़ूं थो ॾिए। उन जे करे हे इख्तियार जेको सो कामोरनि खां खसे नादरा खे ॾिनो वञे। जॾहिं कमेटी जो चेयरमैन अहमद हुसैन रेहड़ जेको सो आहे उनजो चवणु आहे त बिल्कुलु ऑफिसरनि जो रवैयो अहिड़ो आहे जो हीउ इख्तियार जेको सो आहे उहो नादरा यानी वफ़ाक़ी हुकूमत खे मिलणु घुरिजे ऐं वफ़ाक़ी हुकूमत जी हिन बिल ते जेको सो उहो राय तलब कई विया आहे। नादरा चेयरमैन खे ईंदड़ इजलास में जेको सो उहो तलब कयो वियो आहे। इंतहाई आम क़िस्म जो MKM जो बिल आहे ऐं जेकॾहिं वफ़ाक़ी सरकार जेके डोमिसाइल ठाहिण जो इख्तियार रखे थी त पोइ केतिराई जेके लखे कूड़ा जेके डोमिसाइल या ॿियनि सूबनि जा जेके डोमिसाइल उहे सिंध में ख़ासि तौर ते ठहण जो जेको सो ख़दशो बि आहे। पर हीउ आम जेको सो इजलास हो उन में ईंदड़ जेको सो नादरा चेयरमैन खे चयो आहे तो इजलास में पेश थी पंहिंजी राय जेको सो हिन बिल ते ॾे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी इब्राहिम कुंभर तफ़सील ॾियण जे लाइ। नाज़रीन, ब्रेक न्यूज़ समाप्त कंदासीं। घरू वज़ारत बाबति क़ौमी असेंबली जी स्टैंडिंग कमेटी जो इजलास थियो आहे। MKM डोमिसाइल जारी करण जा अख्तियार नादरा खे ॾियण बाबति बिल तयारु करे वरितो आहे। इजलास में कोड़ी FIR ते कार्रवाई जे बिल ते गौर वीचार कयो वियो।